रहमान रहीम पहिरीं त सिंध गवर्नमेंट के मुखातिब थी करे चवंदुसि तू कर जो तोखे करणो आहे, तू कर जो तोखे करणो आहे, ही दौर बि गुज़री वञणो आहे, हिकु ॾींहुं इन ई धरती ते हर लेखो चुकतो थियणो आहे। जी त असां सभु हिते गॾु थिया आहियूं ऐं अॼोको जेको एहतजाज आहे सो असांजो पूरे ओवरऑल सिंध मुलाज़िम गॾिजी करे एहतजाज कयो आहे त गवर्नमेंट जेका मुलाज़िम दुश्मन पॉलिसी आहे त सिंध गवर्नमेंट जी उनखे असां नामंज़ूर कयूं था, उनखे रिजेक्ट कयूं था। ऐं अॼोको जेको असांजो एहतजाज आहे सिंध सॼी में आहे, अॼु सॼी सिंध जेका आहे सा सरापा एहतजाज बणियल आहे। पोइ उहो कोई डिपार्टमेंट हुजे, कॉलेज एजुकेशन हुजे, स्कूल एजुकेशन हुजे, रेवेन्यू हुजे, एरीगेशन हुजे, पैरामेडिकल हुजे, पर सभु जा सभु डिपार्टमेंट गॾिजी हिकु थी इहा ई हिकिड़ी वाज़ह सिंध गवर्नमेंट खे पैगाम था ॾियनि त अव्हांजी जेका मुलाज़िम दुश्मन पॉलिसी आहे उनखे असां नामंज़ूर कयूं था। अव्हांजी जेका आहे सा मुलाज़िम दुश्मन जेका ई पेंशन पॉलिसी ठाही अथव इहा असांखे कॾहिं मंज़ूर कोन्हे। ऐं असां इहो वाज़े पैगाम ॾियणु था चाहियूं त जेका इहो अव्हां पेंशन रूल मुतारिफ़ करायो आहे इहो जेको सो फौरन वापसि वरितो वञे ऐं इनखे फौरन कलज़म करार ॾिनो वञे ऐं पुराणी जेका पॉलिसी आहे उनखे हिकदमि बहाल कयो वञे। जेको असांखे DRA अलाउंस खां महरूम कयो वेठी आहे। ऐं डांग फेरे त ॾिस नांग लोड़ी अथई, पेर ॿोड़े त ॾिस भाउ पाणी अथई, कंध पकड़े त ॾिस शींहं ॿकरी अथई, ॻाट फेरे त ॾिस सिंध सारी अथई। ही सिंध सारी गॾु थी हिकी इहो आवाज़ बुलंद थी करे त इहो जेको दुश्मन जो जेको सिंध गवर्नमेंट जी जेका दुश्मनी आहे मुलाज़िम दुश्मनी पॉलिसी पेंशन पॉलिसी इनखे असां नामंज़ूर कयूं था, रिजेक्ट कयूं था ऐं रद्द कयूं था।